टंडे अलाहिर में अदालत जे हुकुम ते पुलिस ज़मींदार जे ख़ानगी जेल ते छापो हणी 29 माण्हुनि खे बाज़ाब कराए वरितो आहे। सुल्तानाबाद थाणे जी पुलिस ज़मींदार मुकरम क़ाइम खनीज जे ख़ानगी जेल ते छापो हणी ॿारनि ऐं औरतुनि समेत 29 माण्हुनि खे बाज़ाब करायो। पुलिस बाज़ाब कयल हारनि खे अदालत में पेश कयो, जितां खेनि मर्ज़ीअ मूजिबि रहण जी इजाज़त ॾिनी वई। खोसकी में पाक फौज तरफ़ां बहरामवाह ते तामीर करायल पुल जो इफ्तिताह कयो वियो। ब्रिगेडियर सलमान नज़र ॻोठ सोना खान सियाल में अली बहरवाह ते ठाहिरायल पुल जो इफ्तिताह कयो। ब्रिगेडियर सलमान नज़र जो चवणु हो त पाक फौज रुॻो जंग न पर हर महाज़ ते मुल्क जी ग़रीब अवाम जी ख़िदमत करे रही आहे। उन मौक़े ते SSP बदीन हसन सरदार न्याज़ी, DCO बदीन डॉक्टर हफ़ीज़ सियाल ऐं ॿियनि आफ़ीसरनि पारां ॻोठ जे स्कूल में मास्तरनि फर्नीचर, बिजली ऐं पाणीअ जूं सहूलियतूं फ़राहम करण जो पिणु ऐलान कयो। गोसपुर में डिप्टी कमिश्नर कश्मीर कंदकोट पारां ओचितो दौरो करे दुकाननि तां खाइण पीअण जी शयुनि ऐं अटे जो अघु मालूम कयो। डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी मेन बस स्टॉप भरिसां दुकाननि तां अटे, गिह ऐं ॿियनि खाइण पीअण जी शयुनि जा अघ मालूम कया। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर दुकानदारनि खे हिदायत कई त हू रोज़ानो इस्तेमालु थींदड़ शयुनि जी मुक़ररु थियल अघनि जी लिस्ट लॻाइनि। हुन चेतावनी त वाधू अघ वठंदड़ ऐं खाइण पीअण जी शयुनि जो ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। तंगवाणी वेझो गजराणी बिरादरी जूं बदरियूं तकरार जे निबेरे लाइ राज़ी थी वयूं। ॻोठ खान मोहम्मद गजराणी में शहज़ोर ऐं नूर मोहम्मद गजराणी में हलंदड़ झेड़े जे ख़ात्मे लाइ मुक़दम समूह खान मोहम्मद, अकरम खान, बाजकाणी ऐं ॿियनि धुरियुनि वटि पहुची निबेरे लाइ ज़ोर भरियो। नूर मोहम्मद ऐं शहज़ोर गजराणी मेड़ खे मान ॾींदे 29 जनवरी ते फ़ैसिले लाइ राज़पो ॾेखारियो। ॻोठाणनि जो चवणु हो त समाज में झेड़ा तालीम, सिहत तोड़े अमन लाइ नुक़सानकार आहिनि, जिन जो ख़ात्मो ज़रूरी आहे। मीरपुर माथिले जे ॻोठाणे बासरनि जी ज़्यादती जो नोटिस वठी इंसाफ़ जी अपील कई आहे। ॻोठ मिठियाणी शरीफ़ जे रहवासी गरीब पोरियत रशीद अहमद महर चयो त हू गरीब आहे ऐं पोरियो करे प्लाट ख़रीद कयो, जेको मुख़्तियारकार गुलाम हैदर कलोड़ो, तपेदार इरफान पिताफ़ी ऐं ॿिया फॿाइण चाहिनि था। हुन चयो त मीरपुर माथिलो मुख़्तियारकार ऑफिस करप्शन जो गढ़ बणियल आहे। ॻोठाणे अपील कई त मुख़्तियारकार ऑफिस जे अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदसि इंसाफ़ कयो वञे। कंबर में गोपांग बिरादरी पारां मुबैना पुलिस तशद्दुद में नौजवान जे फोथण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मक़तूल सोहेल गोपांग जे चाचे अब्दुल करीम गोपांग जी अॻवाणी में नसीराबाद नाके चौक ते धरणो वियो। अब्दुल करीम चयो त गश्ती पुलिस भाइटे खे पकिड़े मथसि बेरहमानो तशद्दुद कयो, जंहिं सबबि हू फोत थी वियो। मुतासिरीन DIG लाड़काणे ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk